सिंध जी सुनहरी धरती ते वक़्त जे वहिकिरे सां केतिरा ई दास्तान जनम वठंदा रहिया आहिनि। हीअ धरती जेका दरिया सिंध जे पाणी सां साह खणे थी, जिते वारी जा ज़रड़ा बि सदियुनि जी तारीख़ पंहिंजे अंदरि लिकाए वेठा आहिनि। हमेशह अहिड़नि इंसाननि खे जनमु ॾिनो आहे जेके सिर्फ़ु पंहिंजे दौर ताईं महदूद न रहिया, पर ईंदड़ नसलनि लाइ बि राह ॾेखारे बणिजी विया। सिंध जी मिटी में मुहबत, मज़ाहमत, सब्र ऐं सच जा ॿिज पोखियल आहिनि, जेके हर दौर में नवनि गुलनि जी सूरत में खिलंदा रहिया आहिनि। उन्हनि मां हिकु अहिड़ो अमर किसो बि आहे जेको कंहिं हिकु माण्हू जी ज़िंदगी ताईं महदूद नथो रहे, पर सॼी सिंध जे रूह, सक़ाफ़त ऐं सुञाणप सां ॻंढियल आहे। हीउ किसो आहे उन दौर जो जॾहिं सिंध जूं रातियूं सितारनि सां ॻाल्हाईंदियूं हुयूं, जॾहिं दरिया पंहिंजे लहरनि में सदियनि जा राज़ लिकाए रखंदो हो, ऐं जॾहिं लफ़्ज़ रुॻो ॻाल्हाइण जो ज़रियो न, पर इबादत, दुआ ऐं सच जी शाहिदी बणिजी वेंदा हुआ। अचो त पोइ शुरू कयूं अॼु जी कहाणी। आख़िर ताईं ॿुधिजो, मज़ो ईंदो ऐं सबक़ बि मिलंदो। अस्सलामु अलैकुम दोस्तो। सिंध जे उत्तर तरफ़ वारे हवाउनि में ख़ामोशियुनि जे विच में भिट नाले हिकु माथिरी हुई। उहा माथिरी आम न हुई। हिते हर सुबुह सिजु उभरंदे ॼण धरती खे नओं जनमु मिलंदो हो, ऐं हर शाम सिजु लहंदे आसमान झुकी सलाम कंदो हो। रातियुनि जो चंड वारी ते रोशनी विझी उनखे चांदी जहिड़ो बणाए छॾींदो हो, ऐं हवा में का अणॾिठल रूहानी सरगोशी गूंजदी हुई। अहिड़े ई पाकीज़ा माहौल में हिकु ॿारु जनमु वरितो, जंहिंजो नालो अॻिते हली सिंध जी सुञाणप बणिजी वियो। जी हा दोस्तो, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई। हिन ॿार जे अखियुनि में नंढपिण खां ई हिकु अलॻि चमक हुई, ॼण हू ॾिसण सां गॾु सोचण बि ॼाणींदो हुजे। संदसि दिलि में अहिड़ो अहसासु हो जेको लफ़्ज़नि में क़ैद न थी सघियो। हू आम ॿारनि वांगुरु रांदियुनि ऐं शोर में घणो न लॻंदो हो। हू ख़ामोशी में बि घणो कुझु ॿुधंदो, सम्झंदो ऐं महसूसु कंदो रहियो। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई नंढपण खां ई फितरत सां गहिरो रिश्तो रखंदो हो। कॾहिं हू वणनि जी छांव में वेही पखियुनि जी आवाज़ में सुर ॻोल्हींदो हो, त कॾहिं वारी ते हलंदे हवाउनि जे क़दमनि ते ॿुधंदो। दरिया जे किनारे वेही लहरनि खे ॾिसंदे हू ज़िंदगी जे वहिकिरे बाबति सोचींदो हो। जॾहिं मुसाफ़िर भिट वटां गुज़र कंदा हुआ त शाह लतीफ़ संदन ॻाल्हियुनि खे गौर सां ॿुधंदो। संदन अखियुनि में लिकल ॾुख, जदोजहद ऐं उमेद हू पढ़ण जी कोशिशि कंदो हो। सिंध जे मारू माण्हुनि जी सादी ज़िंदगी, संदन ईमानदारी, संदन सब्र ऐं धरती सां अटल वफ़ादारी शाह लतीफ़ जे दिलि में गहरी तरह समायल हुई। हुन महसूसु कयो त हक़ीक़ी इल्मु वॾियनि दर्सगाहनि में न, पर उन्हनि माण्हुनि जे साहनि में लिकल आहे जेके हर ॾींहुं जदोजहद सां जीअंदा आहिनि। जवानी में क़दम रखंदे शाह लतीफ़ पंहिंजे अंदर जे सॾ खे ॿुधी सफ़र इख़्तियार कयो। हीउ सफ़र रुॻो हंधनि ऐं इलाइक़नि जो न हो, पर इंसान जे अंदर ताईं पहुचण जी कोशिशि हो। हू रेगिस्ताननि मां गुज़रियो जिते उञ जिस्म खे साड़ींदी हुई, पर हौसलो वधीक पुख़्ता थींदा हुआ। हू कोहिस्तान जे पहाड़नि वटि पहुतो, जिते ख़ामोश पत्थर बि इंसान खे सब्र, हिम्मत ऐं साबित क़दमी जो दर्स ॾींदा हुआ। हू दरिया पार कंदो रहियो, जिते लहरूं खेसि ॿुधाईंदियूं हुयूं त ज़िंदगी बीहण जो नालो न, पर वेहण जो नालो आहे। हर ॻोठ, हर वसंदी, हर झूपड़ी में हुन इंसान जी हिकु नई कहाणी ॾिठी। किथे दर्द, किथे विछोड़ो, किथे क़ुर्बानी ऐं किथे उमेद जी नंढड़ी रोशनी। लोक किरदार। उन्हनि सफ़रनि दौरान शाह लतीफ़ सिंध जे लोक किरदारनि खे पंहिंजे दिलि में महफ़ूज़ कयो। ससुई जी वफ़ा, जेका इश्क़ जी राह में सभु कुझु क़ुर्बान करे थी। मारवी जी हब,
जेका महलनि जी शान और शौक़त खे छॾे पंहिंजी सादी धरती खे चूंडे थी। मुमल जो इंतिहा खां बि डिघो इंतज़ारु जेको वक़्त खे बि थकाए विझे थो, ऐं सोहराब जी सचाई जेका तलवार खां वधीक ताक़तवर आहे। इहे किरदार रुगो किस्सा या कहाणियूं न हुआ, इहे सिंध जे माण्हुनि जी रूह जा अक्स हुआ। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई उन्हनि किरदारनि में सिंध जी सुञाणप, गैरत, मुहबत ऐं सच खे ॾिठो। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जॾहिं भिट शाह में मोटी अची शाह लतीफ़ पंहिंजे ॾिठल, ॿुधल ऐं महसूसु कयल सभु कुझु सुरनि में पोइ छॾियो। संदसि शाइरी दर्द मां जनम वठी दुआ बणिजी वई। संदसि लफ़्ज़ आम माण्हुनि जे दिलनि में सिधो लहंदा हुआ, छो त उहे संदन ज़िंदगी जे अक्स हुआ। संदसि कलाम बादशाहनि खे यादि ॾियारियो त ताक़त इंसान खां सवाइ बि माना आहे, ऐं फ़क़ीरनि खे सेखारियो त सब्र, सादगी ऐं क़नाअती असल दौलत आहे। हू चवंदो हो त मुहबत सभ खां वॾी इबादत आहे ऐं इंसानियत सभिनी दीननि खां मथे आहे। रातियुनि जो जॾहिं चंड भिट जे वारीअ ते रोशनी विझंदो हो, तॾहिं फ़क़ीर गॾु थी शाह लतीफ़ जो कलाम ॻाईंदा हुआ। तंबूरे जा सुर हवा सां मिली परे परे ताईं पखिड़िजी वेंदा हुआ। उन कलाम में सिंध जी मिटी जी ख़ुशबू हुई, उहा ख़ुशबू जेका वक़्त जे वहिकिरे सां बि घटिजी न थी। वक़्तु पंहिंजी रफ़्तार सां अॻिते वधंदो रहियो, हुकूमतूं बदिलजंदियूं रहियूं, तख़्त ऐं ताज मटिजंदा रहिया, क़ानून बदिलंदा रहिया। शाह लतीफ़ जो फ़िक्र ज़िंदा रहियो। जॾहिं बि सिंध ते ॾुख ॾुकार या ज़ुल्म जा पाछा विया, माण्हुनि शाह जे सुरनि में आसरो ॻोल्हियो। जॾहिं बि को पंहिंजी धरती खां परे थियो, शाह जा लफ़्ज़ खेसि पंहिंजे जुड़नि ॾांहुं वापसि सॾे आया। अॼु बि भिट शाह में जॾहिं दरगाह जा ॾिया ॿरंदा आहिनि, तॾहिं लॻंदो आहे ॼण तारीख़ पाण साह खणी रही हुजे। हर ॾीए जी रोशनी में शाह लतीफ़ जो पैगाम चमकंदो नज़र अचे थो। सच, मुहबत, सब्र ऐं इंसानियत जो पैगाम। हीउ किसो रुगो माज़ी जो न, पर हाल ऐं मुस्तक़बिल जो बि आहे, छो त सिंध जी मिटी में जेके लफ़्ज़ पोखिया विया आहिनि, से कॾहिं बि सुकी नाहिनि सघंदा। हीअ कहाणी सिंध जी आहे ऐं सिंध हिन कहाणी सां गॾु हमेशह ज़िंदा रहंदी। तो दोस्तो, हीअ हुई असांजी अॼु जी सिंध जी मिटीअ जो अमर किसो कहाणी। उमेदु कयूं था तव्हांखे पसंदि आई हूंदी। जे वीडियो पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक कयो ऐं वधि खां वधि पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो। मिलंदासीं हिकु नई वीडियो सां गॾु, तेसीं ताईं रखो पंहिंजो ख़्यालु। ऐं हा दोस्तो, जेकॾहिं चैनल ते नया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारिजो। महिरबानियूं।